ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त सभई बिंद्राबन वासी जमुना नदीअ जे किनारे ते अची श्री कृष्ण भगवान जे लाइ विरलाप करण लॻा। हालांकि हुननि सभिनी खे इहा ख़बर हुई त ही उहो ई कृष्ण आहे जंहिं वॾनि राक्षसनि खे चुटकियुनि में घुमाए हिन पृथ्वीअ तां कढी छॾियो। प्यारा भक्तों, ॿिए पासे श्री कृष्ण भगवान जॾहिं जमुना नदी जे अंदरि विया तॾहिं उते नांगण श्री कृष्ण भगवान जो सुंदर ऐं कोमल बदन ॾिसी चयो त ए बालक, तूं मोटी वञ, हिन वक़्तु नाग सुतो पियो आहे। तॾहिं श्री कृष्ण चयो त हिन कालीअ खे उथार त मां हुन सां युद्ध कंदसि। तंहिं बाद घणे ई मना करण ते बि कृष्ण न मञियो। आख़िर पाण श्री कृष्ण भगवान पंहिंजा चरण काली नाग जे पुछ ते दबाया, तॾहिं हू रड़ करे उथो ऐं श्री कृष्ण भगवान सां युद्ध करण लॻो। थोरी ई देर में श्री कृष्ण भगवान उन खे ज़मीन ते पटके पाण उन जे फणनि जे मथां चढ़ी वियो। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, जॾहिं श्री कृष्ण टिनी लोकनि जो भार पंहिंजे बदन में करे काली नाग जे सर ते बंसी वॼाए नचण लॻो, उन वक़्तु देवता ऐं गंधर्व, अप्सराऊं ऐं किन्नर वग़ैरह पंहिंजनि विमाननि ते चढ़ी ही आनंद रूपी नाच ॾिसण आया। ए राजा, उन वक़्त जी सोभ्या ऐं आनंद अहिड़ो हो जंहिंजो बयान मूं खां वर्णन थी नथो सघे। जॾहिं काली नाग जे वात मां टिनी लोकनि जे नाथ जे बोझे सबबु रत वहण लॻो, तॾहिं हिन मरण हार को थी पंहिंजे ज़हर जो सभु हेठि बुलाए छॾियो ऐं पंहिंजा फण छंडे ॼुब वात मां ॿाहिरि कढी जीअण जो आसरो लाइ ना उम्मीद थी सर झुकाए बीठो। उन वक़्तु काली नाग खे भगवान श्री कृष्ण जे दर्शन मिलण ऐं उन जा चरण मथे ते पवण सबबु ज्ञान उत्पन्न थी वियो ऐं इहा ॻाल्हि यादि आई त मूं ब्रह्मा खां ॿुधो हो त ब्रज गोकुल में कृष्ण अवतार थींदो। सो को बि शक न आहे त ही बालक उहो ही कृष्ण अवतार आहे, न त ॿिए जी कहिड़ी सुमर्थी हुई जो मुंहिंजे ज़हर खां जीअरो बची सघे। हिन त्रिलोकी नाथ जी को बि बराबरी करे नथो सघे। मूं ॾाढी भुल कई जो पार ब्रह्म परमेश्वर ते फण हलायमि। ईअं पछताए काली नाग पुकारे चयो त हे महाप्रभु, मूं तव्हांजो रूप न सुञातो। हाणे मुंहिंजो अपराध खिमिया करे मूं खे पंहिंजी शरण में रखो। अहिड़ा दीन वचन चई काली नाग माठ करे शर्मिंदो थी वेही रहियो। श्याम सुंदर हिन जा इहे वचन ॿुधी सम्झियो त हींअर काली नाग जो अपमान टुटो आहे। तॾहिं श्याम सुंदर उनखे पंहिंजे चतुर्भुजी रूप जो दर्शन ॾिनो, जंहिंजे ॾिसंदे ई काली नाग जूं स्त्रियूं विरलाप करे रोई उते आयूं ऐं हथ जोड़े वेंकटनाथ जी स्तुति करण लॻियूं। ए पार ब्रह्म परमेश्वर,
तव्हां टिनी लोकनि ऐं सभिनी जीवन खे पैदा करण वारा आहियो ऐं तव्हां अधर्मियुनि खे मारण ऐं पृथ्वीअ जे ॿार लाइण वास्ते पंहिंजी इच्छा सां अवतार वरितो आहे। दुनिया में जेको तव्हांजो ध्यानु ऐं भक्ति दुश्मनीअ सां बि करे थो सो बि भवसागर पार लंघे मुक्त पदवी पाए थो। जीअं अमृत ॼाणी या अणॼाणाईअ में पीअण सां आदमी अमर थिए थो तीअं तव्हांजे ध्यान जो बि प्रताप आहे। असांजे पति पंहिंजे अज्ञान ऐं अणॼाणाईअ सबबु तव्हांखे न सुञातो, तंहिंजी सज़ा हिन घणी पाती ऐं तव्हांजो दर्शन पाए कृतार्थ थियो। छो त जिन तव्हांजे चरणनि जो ध्यानु दान यज्ञ ऐं जप तप करण सां जल्द नथो मिले सो दर्शन हिन खे सहज ई मिली वियो आहे। हे दीनानाथ, तव्हां ॾाढो सुठो कयो जो हिन जो हिठ टोरियो। हिन ख़बर न आहे अॻूणे जन्म में कहिड़ो वॾो तप कयो हो जंहिंजे फल करे तव्हांजा चरण हिन जे मस्तक ते पिया, न त उन्हनि चरणनि जी दूर मिलण लाइ लक्ष्मी ब्रह्मा महादेव देवताऊं वॾा वॾा जोगी ऐं मुनिवर बि इच्छा रखंदा आहिनि त उन्हनि खे बि उहा दूर जल्द नथी मिले। सा दूर काली नांग जे मस्तक ते अज़खूद चरी। हिन जहिड़ो बाग़ी ॿिए जो थियणु कठिन आहे ऐं असां अहिड़ी सुमर्थी नथियूं रखूं जो उन दूर जो वर्णन करे सघूं। नारद ऐं सनकादिक हिन दूर जी भक्ति पंहिंजे हृदय में रखण सां इंद्रासन, अठनि सिद्धियुनि ऐं मुक्त पदवी ऐं टिनी लोकनि जे सुखनि खे बि कुझु नथा सम्झनि। छो त जंहिंखे पारस मिलियो तंहिंखे सोन जी कहिड़ी परवाह। हाणे ही नांग डप खां मौत जे वेझो अची पहुतो आहे ऐं पहलवान कायर खे न मारींदा आहिनि। उन करे दया करे हिन जा प्राण बख़्शियो या हिन सां गॾु असांखे बि मारियो, छो त असां पति विर्ताऊं थी पंहिंजा प्राण हिन जे वस सम्झूं थियूं। वेद शास्त्र में बि ईअं लिखियलु आहे त पति विर्ता स्त्री उनखे सम्झणु घुरिजे जेका पंहिंजे पतीअ खे रोगी, कोरियो ऐं डाल्टी हुअण ते बि ईश्वर जहिड़ो ॼाणे। बल्कि अॼु खां वठी असां ते हिन जो वॾो बार थियो जंहिंजे प्रताप करे असां तव्हांजो दर्शन पातो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, जॾहिं अहिड़ी तरह नांगणियनि घणी स्तुति कई तॾहिं मुरली मनोहर काली नांग जो अपराध खिम्या करे उन जे मस्तक तां लही पियो। तॾहिं उन नांग दंडवत करे हथ जोड़े वेनती कई त हे दीनानाथ, जेको अपराध मूं खां अणॼाणाईअ में थियो आहे सो दया करे खिम्या करियो ऐं मां नाग जी ज़ात ज़हर सां भरियल ऐं तामसी सुभाउ जो हुअसि, तंहिं करे तव्हां ते फण हलायमि। तव्हांजे भेद खे ब्रह्मा खां वठी ॿिया सभई देवताऊं बि जल्द नथा ॼाणी सघनि त मां मूर्ख तव्हांखे कहिड़ी तरह सुञाणी सघंदसि। तव्हां मूंखे दर्शन ॾेई कृतार्थ कयो। सभई वेद ऐं पुराण तव्हांजा गुण ॻाइनि था। जेकॾहिं तव्हां इंसाफ़ करे ॾिसो त उन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे, छाकाणि त मुंहिंजी ज़ात जो सुभाउ तव्हां अहिड़ो ठाहियो आहे त जेको खीर बि पीआरे त बि बदन मां ज़हर ई पैदा थींदो। गायनि खे गाह ऐं भूसे खाराइण सां बि खीर पैदा थिए थो। मूं पंहिंजी आदत मूजिबि तव्हां ते फण हलाया, लेकिन हींअर मां तव्हांजी शरण में आयो आहियां। धन्य आहे मुंहिंजो ही मस्तक जंहिं ते तव्हांजे चरणनि पवण सां मुंहिंजनि घणनि जन्मनि जा पाप छुटी विया ऐं जिन तव्हांजे चरणनि जो धोतल पाणी गंगा जी टिनी लोकनि खे तारे थी, उहे चरण तव्हांजा मुंहिंजे सर ते बिराजिया ऐं जंहिं शीश नांग जे हिकिड़े मथे ते तव्हां विराजमान रहो था तंहिं बि एतिरी वॾाई पाती आहे त मुंहिंजे 100 मथे ते जो पंहिंजा चरण रखी तव्हां मूंखे बि
सरफराज़ कयो आहे। उन करे मां पाण जहिड़ो ॿिए कंहिं जो बाग़ नथो सम्झां। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 16 अध्याय जो 4थों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।